ऐं को धणी सही हिते कोन्हे। बार बार निशानियूं करण जे बावजूद को बि नोटिस वठण वारो बि न आहे। त हिन वक़्तु घटि चोड़नि महांगाई करे हेॾी आहे, उन सां गॾोगॾु माण्हुनि जी जेकी आहे मज़ूरी ऐं पघार उहा बि का कोन वधी आहे। त स्टोरनि ते हींअर हालति इहा लॻी पई आहे, हर 15 ॾींहं हफ़्ते में 200-300 रुपया सिरपनि ते दॿे ते चाढ़ियो वञनि ऐं ग़रीब माण्हुनि जो जीअण जा लॻो पियो आहे। सिविल अस्पताल टंडो मोहन में जेको हिन वक़्तु कंहिंखे बुखार थिए, मलेरिया ते या काशे ते, त उहो मजबूरनि उनखे डॉक्टर लिखी ॾींदा आहिनि, वञो स्टोर दवा वठो। स्टोर जे मां दवा वठूं था त हिते रेट ई माना मुख़्तलिफ़ लॻा पिया आहिनि। उहो ग़रीब माण्हू जेको ॻोठनि जो आहे या जेको मज़ूरी कंदड़ आहे, उहो दवा किथां पंहिंजे प्यारे जी वठे, कीअं पंहिंजे प्यारे खे जेको पंहिंजो इलाजु कराए, कीअं हुनजो निज़ाम हलाए। पर असां सुतल क़ौम जा आहियूं ऐं जेका तइलीम असांजी तबाही इन करे कई आहे त ही माण्हू पंहिंजो हक़ु घुरनि न। हिकिड़ो ज़ालिम बोतार वॾेरा जेके असां ते हावी थी चुका आहिनि। कंहिं बि ॻोठ में वञो उते बोतार तव्हांखे मिलंदो ई मिलंदो। त असांजी जेकी सूरत हाल आहे तमामु ख़राबु थींदी पई वञे, पर हिते नज़रसानी करण लाइ तयारु कोन्हे। असां क़ौम खे चऊं था महिरबानी करे सुजाग थियो, जिथे ॿ नंबर कमु थियनि था, जिथे ॿ नंबर निज़ाम हले थो, उनजो आवाज़ु उथारियो। निंढी आइज़ तव्हां सां गॾु आहे, हर मामले ते असां आवाज़ु उथारींदासीं, ख़ामोश कोन वेंदासीं। हीउ ज़ुल्म आहे, ज़ुल्म जी इंतिहा आहे। हर माण्हू जे घर में बीमारी आहे, बरसाति जो पाणी अञा कोन निकितो आहे, म्युनिसिपल सफ़ाई करण लाइ तयारु कोन्हे। गैस्ट्रो वधे पियो, डायरिया वधे पियो, मलेरिया वधे पियो, बुखार, नंढे ॿारनि खे ज़ुकाम लॻा पिया आहिनि। हाणे किथां माण्हू पैसा आणनि अची दवा वठनि, 200-300 रुपया रेट हर दवा जा महांगा करे रहिया आहिनि। कननि जो सूर खां अची बुखारी दवाऊं, हर शइ महांगियूं। सिविल अस्पताल में हुई तव्हांखे एंटीबायोटिक दवा बि तव्हांखे कोन मिलंदी, ॾींहं जो ई कोन मिलंदी। वॾा स्टोर ठहिया पिया आहिनि, वॾी इमारत ठही पई आहे, जॾहिं का म्यूज़ियम गाह हिननि असां लाइ ठाहे ॾियो आहे। रिलीफ असांजी माण्हुनि खे को बि कोन था ॾियनि, का शइ कोन्हे। मां वास्ते वारो कामेरेड वञे थो, साफ़ी वञे थो, उनखे फ्लेजल मिलंदी, पर आम माण्हू लाइ फ्लेजल बि उते मौजूदु कोन्हे। उते बुखारी जेकी ड्रिप आहे उहा बि उते मौजूदु कोन्हे। उते कुते जी वैक्सीन कोन्हे। अॼु मूंखे ख़बर पई आहे 7 लख जेको आहे ठेकेदार हिकिड़ो भरे थो, उन मूंखे चयो मां 7 लख हिन साल जा टैक्स भरे वेठो आहियां, पर मूंखे उते शुगर जी वैक्सीन दवा जेकी आहे उहा बि कोन थी मिले उते। माना 3 महीना थिया आहिनि, जेके शुगर जा मरीज़ आहिनि उनखे दवा न पई मिले। उहे ग़रीब माण्हू जेके असांजा तारीख़ घटि था खणनि, उहे किथां पंहिंजे प्यारनि खे शुगर जी दवा आणे ॾियनि, जो 15-15 ॾींहं उन्हनि खे दवा लॻे। त असां इन सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत था कयूं। असां जजनि साहिबनि खे चऊं था महिरबानी करे नोटिस वठो। ऐं निंदगड़ो लावारिस जो शहरु आहे, ऐं निंदगड़ो वारिस शहरु आई त इन जी मालिकी कयो ऐं हिननि माण्हुनि खे जेको हिन एज़ाम मां बचायो। जेकी माफ़िया आहे दुकानदार खां वठी हर माफ़िया हिते ताक़तवर ज़ोर अची चुकी आहे, ऐं असां कॾहिं माच कोन करे वेंदासीं। ऐं आउं असांजी क़ौम खे चवंदो, तव्हां हिन शान खां हिन बोतार खां न ॾिजो। मरणो हिकिड़े ॾींहुं आहे, उहो ते आहे, असांजे रब लिखी छॾियो आहे, मूंखे बि सुभाणे मरणो आहे। तव्हां मरी वेंदा, एक्सीडेंट में मरी वेंदा, घर में मरी वेंदा। बहितरु मुड़ुसनि वांगुरु जियो, मुड़ुसनि वांगुरु मरो, कंधु मथे खणी हलूं। त इहा न ॾिजो असांखे फलाणा मारे वेंदा, फलाणा मारे न। मारणी ज़ात मुंहिंजे रब जी आहे, रोज़ी मुंहिंजे रब जी ज़ात ॾियणी आहे। कंहिंजे वस जी, कंहिं वॾेरे बोतारे वस जी ॻाल्हि न आहे।